من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لا جناح عليكم إن طلقتم النساء ما لم تمسوهن أو تفرضوا لهن فريضة ومتعوهن على الموسع قدره وعلى المقتر قدره متاعا بالمعروف حقا على المحسنين وإن طلقتموهن من قبل أن تمسوهن وقد فرضتم لهن فريضة فنصف ما فرضتم إلا أن يعفون أو يعفو الذي بيده عقدة النكاح وأن تعفوا أقرب للتقوى ولا تنسوا الفضل بينكم إن الله بما تعملون بصير حافظوا على الصلوات والصلاة الوسطى وقوموا لله قانتين فإن خفتم فرجالا أو ركبانا فإذا أمنتم فاذكروا الله كما علمكم ما لم تكونوا تعلمون والذين يتوفون منكم ويذرون أزواجا وصية لأزواج متاعا إلى الحول غير إخراج فإن خرجن فلا جناح عليكم فيما فعلن في أنفسهن من معروف والله عزيز حكيم وللمطلقات متاع بالمعروف حقا على المتقين كذلك يبين الله لكم آياته لعلكم تعقلون ऐनाए गुनाह तव्हां ते जेकर तलाक ॾिनो तव्हां औरतुनि खे जेसिताणी जो न हथ लाथो आहे तव्हां इन्हनि खे या मुक़ररु कया तव्हां इन्हनि जे लाइ महर ऐं नफ़ो ॾियो तव्हां इन्हनि खे या मुतो ॾियो तव्हां इन्हनि खे शाहूकार ते आहे उन जे अंदाज़े सां ऐं मिसकीन ते सुञे ते आहे उन जे अंदाज़े सां सामान ॾियणु आहे चङाईअ सां या शरीयत जे रूह सां हक़ आहे नेकोकारनि ते जेकॾहिं तलाक ॾियो था तव्हां इन्हनि खे अॻे हथु लाइणु तव्हांजो इन्हनि खे हालांकि मुक़ररु कयो आहे तव्हां इन्हनि जे लाइ महर पोइ अधु उन जो जेको मुक़ररु कयो आहे तव्हां मगर जो माफ़ु कनि या माफ़ु करे उहो जो जंहिंजे हथ में आहे निकाह जी ॻंढ ऐं माफ़ु करणु तव्हांजो वधीक वेझो आहे परहेज़गारी जे लाइ ऐं न विसारियो तव्हां महिरबानी खे पंहिंजे विच में बेशक अल्लाह ताला तव्हांजे अमलनि खे ॾिसंदड़ आहे हिफ़ाज़त कयो निमाज़ुनि ते ऐं निमाज़ विचीअ ते ऐं उथो तव्हां अल्लाह ताला जे लाइ फ़र्मा बरदारी कंदड़ पोइ जेकॾहिं ख़ौफ़ कयो तव्हां पोइ पेरनि भर या पेरें पंध या सवारियुनि ते पोइ जॾहिं अमुन में थियो तव्हां पोइ ज़िक्र कयो अल्लाह ताला जो जीअं जो सेखारी तव्हांखे जो न ॼाणींदा हुयो तव्हां ऐं जेके माण्हू वफ़ात कराया था वञनि तव्हां खां ऐं छॾनि था घरवारियूं वसियत करणु आहे घरवारियुनि जे लाइ सामान सां साल ताईं सवाइ कढण जे पोइ जेकॾहिं निकिरी वञनि पोइ नाहे गुनाह तव्हां ते उन में जो कयूं पंहिंजे नफ़्सनि में कंहिं चङाईअ खां अल्लाह ताला ज़बरदस्त हिकमत वारो आहे ऐं तलाक याफ़्ता औरतुनि जे लाइ सामान ॾियणु आहे नफ़ो ॾियणु आहे चङाईअ सां हक़ आहे नेकोकारनि ते अहिड़ी तरह बयानु फ़रमाए थो अल्लाह ताला तव्हांजे लाइ पंहिंजे आयतुनि खे मन मन सम्झो तव्हां सूरतुल बक़रा उन जो 31 रुकू ऐं ॿियो सिपारो सयकूल आयत नंबर 235 खां 242 ताईं मुकम्मल रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं इन्हनि आयात में अल्लाह ताला घरेलू इज़दिवाजी ज़िंदगी जा कुझु मसला बयानु फ़रमाया आहिनि ऐं कलो के रुकू में इद्दत जा मसला हुया अॼोके रुकू में तलाक ॾियण खां पोइ हक़ महर जा मसला आहिनि हक़ महर केतिरो आहे कीअं ॾियणो आहे पोइ उन जे मुतालिक़
जिन औरतुनि खे तलाक ॾिजे थो उन्हनि जा 4 क़िस्म आहिनि। पहिरें नंबर ते इहो आहे त निकाह जे वक़्तु हक़ महर मुक़ररु थियो हुजे, पोइ खिलवत खां पोइ उनखे तलाक मिली आहे त इन सूरत में मुड़ुस खे मुकमल हक़ महर ॾियणो पवंदो। निकाह थियो आहे ऐं निकाह खां बाद में खिलवत सही आहे। खिलवत सही आहे माना ज़ाल मुड़ुस अकेले कमरे में वेठा आहिनि, पोइ भली ज़ाल मुड़ुस वारा ताल्लुक़ उन्हनि क़ाइमु भली न बि कया हुजनि, रुगो अकेले कमरे में वेठा आहिनि। हाणे तलाक थी वई, तलाक खां पोइ मुड़ुस खे मुकमल हक़ महर ॾियणो पवंदो, भली उनखे पंहिंजा इज़दिवाजी ताल्लुकात क़ाइमु कया हुजई या न कया हुजई, पर अकेले वेहण खां बाद में हाणे तलाक ॾेई छॾी त इनखे मुकमल हक़ महर ॾियणो पवंदो जेको निकाह जे वक़्तु मुक़ररु थियो। ॿियो इहो आहे त हक़ महर मुक़ररु थियो हुयो पर खिलवत खां पहिरियों ई तलाक थी वई त उन सूरत में मुड़ुस खे अधु महर ॾियणु लाज़िम थींदो। निकाह थियो, निकाह जे वक़्त में हक़ महर मुक़ररु थियो, पर निकाह खां बाद में ज़ाल ऐं मुड़ुस खे काथई बि अकेले वेहण जो मौक़ो न मिलियो, इन खां पहिरियों तलाक थी वई त हाणे मुड़ुस खे अधु हक़ महर ॾियणो पवंदो, जेतिरो बि मुक़ररु आहे उन जो अधु हक़ महर ॾियणो पवंदो। टियों इहो आहे त निकाह जे वक़्तु हक़ महर मुक़ररु न थियो हुयो ऐं न खिलवत जी नौबत आई, खिलवत खां पहिरियों ई तलाक थी वई त इन सूरत में महर न आहे, बल्कि दस्तूर जे मुताबिक़ ख़र्च ऐं जोड़ो ॾियणो पवंदो। निकाह थियो, निकाह जे वक़्त में हक़ महर कोई बि मुक़ररु न थियो ऐं ज़ाल मुड़ुस जी खिलवत सहिया बि न थई, अॻई तलाक थी वियो त हाणे इन्हीअ खे चइबो आहे मुतात माना माण्हू जेकॾहिं शाहूकार आहे पंहिंजे हैसियत जे आधार ज़ाल खे वॻो वग़ैरह ॾींदो, हैसियत आधार थोरो उनखे ख़र्च ॾेई छॾींदो। जेकॾहिं सुञो आहे ग़रीब आहे त उहो मुते में, मुतो माना वॻो वग़ैरह पंहिंजे हैसियत आधार उनखे वॻो ॾींदो ऐं कुझु ख़र्च वग़ैरह। चौथे नंबर ते इहो आहे त हक़ महर बि मुक़ररु न थियो हो पर खिलवत सही आहे या सोहबत खां पोइ तलाक थी आहे त अहिड़ी सूरत में महर मिसाली ॾियणो पवंदो। महर मिसिल चइबो आहे। निकाह थियो ऐं हक़ महर मुक़ररु न थियो पर ज़ाल मुड़ुस खे मौक़ो मिलियो खिलवत सही आहे जो अकेले वेहण जो या पंहिंजे ताल्लुक़ जे क़ाइमु करण जो, पर हक़ महर मुक़ररु न हुयो। हाणे तलाक थी वई, हाणे हक़ महर केतिरो ॾिबो, इन खे चइबो आहे महर मिसली। महर मिसली माना इन छोकिरी जे ख़ानदान जूं अहिड़ी शक्ल सूरत शबाहत वारियुनि छोकिरियुनि खे जेतिरो हक़ महर मिलियो आहे ओतिरो इन खे ॾियणो पवंदो, इन खे चइबो आहे महर मिसली। त माना हिन जहिड़ियूं हिन जे ख़ानदान जूं शक्ल सूरत शबाहत में जेतिरो उन्हनि खे हक़ महर मिलियो आहे ओतिरो हाणे हिन खे हक़ महर ॾियणो पवंदो। त अलाह ताला इहे मसइला बयानु फ़रमाया हक़ महर जा, त इहो हक़ महर अदा कयो, इन में तव्हांजो नफ़ो आहे, फ़ाइदो आहे। नेकोकारनि ते इहो आहे त इहे जेको आहे अदा कनि, इहो हक़ आहे नेकोकारनि परहेज़गारनि ते। इहे अलाह ताला तफ़सील सां मसइला बयानु फ़रमाया। इन्हनि हक़ महर ऐं तलाक खां बाद में अलाह ताला बयानु फ़रमाया हाफ़िज़ू अला सलावाति वस्सलातिल वुस्ता, निमाज़नि जी हिफ़ाज़त कयो, ख़ुसूसन विची निमाज़ जी, ऐं अल्लाह ताला जी फ़र्मा बरदारी कयो। इन आयत में अल्लाह ताला तलाक खां बाद में हक़ महर खां बाद में फ़ौरन निमाज़ जो बयानु फ़रमायो। इन जे करे जो आयत में ॿी में या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह व मन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। ए ईमान वारो, तव्हांखे तव्हांजा माल तव्हांजी औलाद अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न करे, जेके ईअं थी आहे इहे टोटरियार आहिनि, नुक़सान वारा आहिनि। तंहिंजे करे अल्लाह ताला इन्हनि खां बाद में निमाज़ जो ज़िक्र फ़रमायो त मतां अहल अयाल या इन्ही घरेलू मसइलनि में अची करे तव्हांखे एॾा गाफ़िल थी वञो जो निमाज़ विसरी वञे। अल्लाह ताला फ़रमाए न हाफ़िज़ू अला सलावात, घर ॿार अहल अयाल बि हलंदा पर निमाज़ जी बि तव्हांखे हिफ़ाज़त करणी आहे। ईअं असां वटि जीअं बहाना हूंदा आहिनि, वक़्तु ई कोन्हे, को टाइम ई कोन्हे। अल्लाह ताला फ़ौरन इन्हनि मसइलनि खां बाद में फ़रमाए निमाज़ जी हिफ़ाज़त कयो। ऐं निमाज़ जो हदीस पाक में ईअं मिसाल ईंदो आहे, हिकिड़े माण्हू जे दरवाज़े जे आड़ो नहर हुजे ऐं उहा वहे
उन में 5 वक़्त वेंजे त उन जे जिस्म ते मर वग़ैरह बाक़ी न रहंदी। ईअं वुज़ू करणु निमाज़ पढ़ण सां माण्हू जा जेके गुनाह आहिनि उहे छणी था वञनि ऐं उनजो जिस्म साफ़ थी थो वञे। बाक़ी समूरनि निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कयो, ख़ुसूसन दरमियानी निमाज़ जी हिफ़ाज़त। इन मां मुराद छा आहे दरमियानी निमाज़ मां त ऐं हिफ़ाज़त मां मुराद छा आहे निमाज़नि खे पंहिंजे वक़्त ते अदा कयो, निमाज़ जे अरकान वाजिबात सुनन ऐं आदाब सां पूरो पूरो लिहाज़ करे निमाज़नि खे पढ़ो। इहा आहे निमाज़ जी हिफ़ाज़त। हाणे असांखे निमाज़ जे सुनतुनि जी ख़बर कोन्हे, वाजिबात जी ख़बर कोन्हे, फ़राइज़ जी ख़बर कोन्हे, मुस्तहबात जी ख़बर कोन्हे। मुहाफ़िज़त अल सलात इन खे चइबो आहे जो इहे शयूं माण्हू खे ख़बर हुजनि ऐं निमाज़ जी हिफ़ाज़त कयो। निमाज़ तव्हांजी हिफ़ाज़त कंदी। अॻिते अलाह ताला बयानु फ़रमायो त अलाह ताला जे आॾो जॾहिं बीहो त इंतिहाई अदब सां बीहो। क़ूमू लिल्लाहि क़ानितीन, अलाह ताला जे आॾो फ़र्मा बरदारी सां अदब सां बीहो। इब्तिदा में ईअं थींदो हो त साहबी सगोरा निमाज़ में कॾहिं थोरो घणो ॻाल्हाए वठंदा हुआ, पोइ अलाह ताला इहा आयत नाज़िल फ़रमाई त जॾहिं निमाज़ पढ़ो त ख़ामोश रहो, निमाज़ में ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे, अलाह सां मुनाजात आहे, तंहिंजे करे ख़ामोश थी करे अलाह ताला जे तरफ़ तवजो हुजे। बाक़ी वुस्ता जे निमाज़ में मुख़्तलिफ़ कौल आहिनि। बाज़ उलमा इकराम फ़रमाइनि था इन मां मुराद सुबुह जी निमाज़ आहे जेका राति जी निमाज़, इशा वारी निमाज़ ऐं ज़ुहर जे निमाज़ जे विच ते आहे। ऐं किन उलमा इकराम फ़रमाया सलात वुस्ता मां मग़रिब जी निमाज़ मुराद आहे, असर ऐं इशा जे विच ते आहे। किन उलमा इकराम फ़रमायो आहे त इन मां मुराद जेको आहे हर हिकिड़ी निमाज़ आहे, 2 निमाज़ुनि जे विच ते हर हिकिड़ी निमाज़ ईंदी वेंदी, माना 5 ई निमाज़ूं इन वुस्ता मां मुराद थी सघनि थियूं। विच ते आणींदा वेंदो ज़ुहर फजर ऐं असर जे विच ते, ज़ुहर थी वई, वरी असर खे आणींदो त मग़रिब ऐं ज़ुहर जे विच ते, वरी मग़रिब खे आणींदो त इशा ऐं जेको आहे असर जे विच ते, वरी इशा खे आणींदो त फजर ऐं मग़रिब जे विच ते। ईअं हर हिकिड़ी निमाज़ जेको आहे विची निमाज़ थी पवंदी। मक़सदु आहे त निमाज़ जी हिफ़ाज़त कयो। आख़िरी आयत में अलाह ताला फ़रमायो जेके माण्हू मरी था वञनि ऐं पोयों उन्हनि जे घर वारियूं आहिनि, पोइ उहे उन्हनि जे लाइ साल ताईं वसियत करे वञनि त इन्हनि घर वारनि जे लाइ सामान ॾिजो, उन्हनि खे घरूं न कढिजो। पर जेकॾहिं इहे साल खां पोइ पंहिंजो पाण हलियूं थियूं वञनि त पोइ तव्हां उन्हनि खे नथा झले सघो। इहो हुयो इब्तिदा इस्लाम में, जॾहिं अलाह ताला क़ुरान में वारिसनि जा हिसा मुक़ररु न कया हुया। ऐं इब्तिदा इस्लाम में जंहिं औरत जो मुड़ुसु फ़ौत थी वेंदो उहा इद्दत साल कंदी हुई, पोइ अलाह ताला फ़रमाया त हाणे 4 महीना 10 ॾींहं इहा इद्दत कंदी। पोइ जॾहिं अलाह ताला हिसा मुक़ररु कया त हाणे इहा वसियत जो हुकुम मनसूख़ थी वियो। हाणे वसियत न आहे करणी, उन्हनि जा हिसा मुक़ररु आहिनि, इन्हनि खे ॾियणो आहे हिसो। वलिल मुतल्लक़ाति मताउम बिल मारूफ़ हक़्क़न अलल मुत्तक़ीन, नेकोकारनि परहेज़गारनि ते इहो हक़ थो बणिजे त जिन औरतुनि खे तलाक ॾियनि था उन्हनि जो इद्दत जे दौरान नान नफ़को ख़र्च पखो उन्हनि खे ॾियनि। ऐं इहे अलाह ताला अहकाम बयानु फ़रमाया लअल्लकुम ताक़िलून, मन तव्हां सम्झो। इहे जेके मसइला हुया अल्लाह जे महिरबानी सां पढ़ियासीं। सुभाणे वरी जेको आहे रुकू इन में आहे त कुझु माण्हू बनी इसराइल जा मौत जे ड्रिज में हज़ारे माण्हू भॼी विया, पोइ अलाह ताला फ़रमाया त मौत खां बची कोन सघिया, ज़िंदगी रही त वरी इंशा अल्लाह ताला इन्हनि माण्हुनि जो किसो पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला ख़ैर ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सहाबिहि अज़वाजिहि ज़ुर्रिय्यतिहिल बैत अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।